नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मटियारी भरिसां मुसाफ़िर कोच जो ट्रॉलर सां टक्कर थियो आहे, जंहिंमें 5 ॼणा फौत थी विया आहिनि, केतिराई ज़ख़्मी भी थिया आहिनि। पंजाब खां कराची वेंदड़ तेज़ रफ़्तार कोच नेशनल हाईवे ते ट्रॉलर सां टकराइजी वई। हादसे में 5 मुसाफ़िर थॾे ते फौत थी विया। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फौतियुनि में मलिक यूसुफ, ड्राइवर, मीर हादी, काशिफ, उम्मे हसीबा ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि में शहज़ाद, महमूद हसन, अजमल, मोहम्मद राशिद ऐं ॿिया शामिल आहिनि। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। मटियारी भरिसां मुसाफ़िर कोच जो ट्रॉलर सां टक्कर, 5 ॼणा फौत, केतिराई ज़ख़्मी थी पिया। पंजाब खां कराची वेंदड़ तेज़ रफ़्तार कोच नेशनल हाईवे ते ट्रॉलर सां टकराइजी वई। हादसे में 5 मुसाफ़िर थॾे ते फौत थी विया। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फौतियुनि में मलिक यूसुफ, ड्राइवर, मीर हादी, काशिफ, उम्मे हसीबा ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि में शहज़ाद, महमूद हसन, अजमल, मोहम्मद राशिद ऐं ॿिया शामिल आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मटियारी भरिसां मुसाफ़िर कोच जो ट्रॉलर सां टक्कर थियो आहे। हादसे में 5 ॼणा फौत थी विया आहिनि, केतिराई ज़ख़्मी भी थिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मटियारी भरिसां मुसाफ़िर कोच जो ट्रॉलर सां टक्कर थियो आहे। 5 ॼणा हादसे में फौत थी विया आहिनि, केतिराई ज़ख़्मी भी थिया आहिनि। पंजाब खां कराची वेंदड़ तेज़ रफ़्तार कोच नेशनल हाईवे ते ट्रॉलर सां टकराइजी वई। हादसे में 5 मुसाफ़िर थॾे ते फौत थी विया, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फौतियुनि में मलिक यूसुफ, ड्राइवर, मीर हादी, काशिफ, उम्मे हसीबा ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि में शहज़ाद, महमूद हसन, अजमल, मोहम्मद राशिद ऐं ॿिया शामिल आहिनि। मटियारी मां ख़बर आहे, जिथे मुसाफ़िर कोच जो ट्रॉलर सां टक्कर थी पियो। 5 ॼणा फौत, केतिराई ज़ख़्मी थी पिया। पंजाब खां कराची वेंदड़ तेज़ रफ़्तार कोच नेशनल हाईवे ते ट्रॉलर सां टकराइजी वई।